खबर शामिल कंदासीं रानीपुर खां आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब चेयरमैन तहरीक इंसाफ इमरान खान जी हिदायतुनि ते इंसाफ हाउस रानीपुर खां पीर चौक ताईं आइन बचायो मुल्क बचायो आइन बचायो पाकिस्तान बचायो जे नारे ते पुरअमन एहतजाज कियो वियो, जंहिंमें PTI सीनियर सूबाई अॻुवान पीर सैद अहमद अली शाह जीलानी पीर ऑफ रानीपुर ऐं काउंसलर फयाज़ हुसैन अब्बासी एडवोकेट आजा नजफ़ मरी माजिद अली मंगी सैद अकील अब्बास शाह इरफान अली शानी ऐं इमामुद्दीन अब्बासी एडवोकेट मोहम्मद इस्माइल सोलंगी हैदर महर आगा अली सजाद मेमन मीर खान मंगनेजो अकरम पठान ऐं ॿियनि शिरकत कई। टाइगर्स इम्पोर्टेड हुकूमत जा नारा हणी इम्पोर्ट हुकूमत खे रद्द करे छॾियो। तेरी जान मेरी जान इमरान खान आइन बचाओ मुल्क बचाओ आइन बचाओ मुल्क बचाओ आइन बचाओ पाकिस्तान बचाओ आइन बचाओ पाकिस्तान बचाओ इमरान खान जिंदाबाद। मुल्क में सॼे मुल्क में लॻल आहे त ॾिसो त उन्हनि जे लाइ 144 न आहे, असां PTI वारनि जे लाइ आहे। ख़ान साहब DC खे जेको आहे सो माना एप्लीकेशन ॾिनी आहे, असां पुरअमन रैली कयूं ऐं पुरअमन प्रोटेस्ट कयूं त उनखे परमिशन न ॾिनी वई आहे। छाजे करे ब्यूरोक्रेसी बि त हुननि सां ॿधल आहे न, ब्यूरोक्रेसी हुन सां वेठी आहे ॿधल आहे न, छो नथी मिले? जॾहिं हुननि खे मिली सघे थी प्रोटेस्ट करण जे लाइ, सो बि सुप्रीम कोर्ट जे अंदरि, त असांखे छो नथी मिली सघे? छाजे करे असां पुरअमन रैली कयूं, अॼु ॾींहुं ताईं असां रैली जेके बि कयूं न, लखे माण्हू ख़ान साहब तां निकिरंदा आहिनि। पंजाब में तव्हां ॾिठा हूंदा त पुरअमन हूंदो आहे, हिकिड़ो गमलो बि न टुटंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हुन में को बि नुक़सानु न थींदो आहे। पुरअमन रैली थींदी आहे, पंहिंजे जॻह तां थी वरी पुरअमन मोटी वेंदी आहे।